कि सब तरह जा पाप नाम जप सां नष्ट थी वेंदा आहिनि। मां सिंधीअ में तो ॿुधायां न तव्हांखे, सब तरह के पाप नाम जप से नष्ट हो जाते हैं, पर सत्संग की उससे भी अधिक महिमा है। सब पाप भगवान के नाम सुमरन सां नष्ट थी वेंदा आहिनि, लेकिन सत्संग की महिमा नाम जप को भी वधीक है। ॾाढा दुर्लभ वचन तो ये के संत महात्मा कदी शायद के ये गालियूं ॿुधायूं हुजनि। तो मां चयमि वाकई असां तो नाम जी महिमा पढ़ी आहे, ॾाढी सत्संग जी भी महिमा है, पर नाम जी तो एडी महिमा एडी महिमा एडी महिमा पढ़ी आहे कि छा चइजे। चारों तरफ वेद शास्त्र ग्रंथ पुराण संत महात्मा नाम जी महिमा करे रहे हैं। ये तो नओं वचन मिलियो, यो छाजे करे छो? तरी ख्याल आयो कि वो भगवान जो नाम जप नाम जी महिमा भी तो सत्संग में पतो पवंदी आहे। वो नाम जो दान भी तो सत्संग में मिलंदो आहे। वो नाम जी जेकी दौलत है, जेको खजानो आहे, उनमें श्रद्धा भी तो सत्संग में जागंदी आहे। सत्संग के बिना नाम जो मानू कोई मुल न समझंदो, कोई कदर न कंदो। वाकई इन करे सत्संग की महिमा है। भागवत में भी आरंभ में सत्संग की महिमा है कि भागवत की कथा बुधी करे ब्रह्मा जी के हैरानी थी, तो उन्होंने ताराजू खणी तोरी कि हिकिड़े पलड़े में सत्संग रखियो ऐं ॿिए पलड़े में सब पुण्य कर्म रखिया, ऐं सत्संग वारो पलड़ो भागवत कथा वारो धरती से चिपकी पियो, एडो भारी थियो। ॿिया पुण्य कर्म कंदासीं तो उन्हनि जो असांखे लाभ मिलंदो, लेकिन केतिरो लाभ मिलंदो? पुण्यन जो लाभ स्वर्ग मिलंदो, धरती में सुख भोग मिलंदा, लेकिन पापन जो हिसाब अलग ॾियणो पवंदो। याद रखजो, केर चाहींदो मां नरक वञा? हरे राम। केर चाहींदो गंदी जूणिन में 84 लख जूणिन में कोई भटकण चाहींदो आहे? कोई न चाहींदो आहे। हिकिड़ी गर्मी थी थिए त रही नथा सघूं कूलर एसी बिना, ॿुधायो हो? कॾहिं जानवरनि खे